अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं कहाणी, नावल, अफ़साना, ड्रामा, तहक़ीक़, तनक़ीद जा किताब ऐं उन्हनि जा मुसनफ़ जा जेके क्लासिस आहिनि उन्हनि जी सीरीज़ जारी आहे। अॼु जो जेको पंहिंजो क्लास आहे उहो सफ़रनामनि ते मुश्तमिल आहे। मशहूरु सफ़रनामा ऐं उन्हनि जा मुसनफ़। जीअं तव्हांखे ख़बर आहे अल्ताफ़ शेख सफ़रनामनि जो बानी आहे, पर पहिरियों सफ़रनामो कहिड़ो आहे ऐं सफ़रनामनि जो कीअं आगाज़ थियो उहो तव्हां सां शेयर कंदा हलंदासीं। मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल अल्ताफ़ शेख, वायूं वणजारनि जूं अल्ताफ़ शेख, प्यार जी घुट अल्ताफ़ शेख ऐं से ॿेड़ियूं रखी ॿाझ सी, से ॿेड़ियूं रखी ॿाझ सी अल्ताफ़ शेख। उन खां पोइ छाजो देस छाजो विदेस, इहो बि अल्ताफ़ शेख जो आहे। बल्कि हाणे असां सफ़रनामा पढ़ंदा था रहूं, इन लाइ जो ही तक़रीबन जेका सीरीज़ आहे अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि जी आहे। ऐं से ॿेड़ियूं रखी ॿाझ में, ठीकु आहे। उन खां पोइ छाजो देस छाजो विदेस, ॻाल्हियूं तंहिं जापान जूं अराउंड दी, ॻाल्हियूं तंहिं जापान जूं अराउंड द वर्ल्ड, जानी त जहाज़ में मौजन सहे मकड़ी, बंदि बाज़ारियूं। अल्ताफ़ शेख जे नोटबुक तां बहितरीनु सफ़रनामा, जापान जे जीअ सां लंडन ताईं लिफ्ट, से सदाबहार चंबेली, कुवैत किनारा, समुंड जे सेविन। ऐं उन खां पोइ आहे सही जोभन ॾींहं, बंदर देसां देस, समुंड जी साणी है, सांबा हो समुंड जो, मकलीअ खां मलाका ताईं, सिंगापुर वेंदे वेंदे, कोलमपुर कुझु कोह, जिते जर वहे थो जाल, अ जर्नी टू थाईलैंड, अ रोड टू मदीना, अ जर्नी टू थाईलैंड इहो आयो आहे पुराणनि पेपरनि में, ऐं रोड टू मदीना, ऑल अबाउट सिंगापुर, ओहिरिया जी अम्मी कॾे, यूरोप जा ॾींहं यूरोप जूं रातियूं, मास्तर हरियाम जो बैंकाक वञणु, दुनिया आहे काक महल, ख़बरूं खेड़ाउनि जूं, सोज़ीअ सां प्यार, यादुनि जी एंड्रलट, जापान रस, ऐं भले पार तां भेरो, मलीर खां मालमो, ॻाल्हियूं आहिनि ॻच। अल्ताफ़ शेख जा सभई सफ़रनामा आहिनि। उन खां पोइ आहे मलेशिया मुंहिंजे मन में, कराची खां कोपनहेगन ताईं, ऐं हेल्सनिकीअ जी हसीना, जिते बर्फ़ पवे थी जाम, लंडन ताईं लिफ्ट, दंगीअ मंझि दरियाह, मौजन सहे मकड़ी, न्यू हाला खां न्यूयॉर्क ताईं, ईरान ॾे उॾाम। इहे सभई अल्ताफ़ शेख साहब जा सफ़रनामा हुया। उन खां पोइ वरी आहे त लंडन जो सफ़रनामो फरीदा बशीर, देसिन वटि परदेस में उमर काज़ी, राहूं चंड ऐं सितारा, सुरही सुरही सार, ऐं अंदरि जिनी उञ महताब महबूब साहिबा जा आहिनि सफ़रनामा। हवाउनि जे आधार फ़हमीदा हुसैन, माटीअ मंझि मही हरी मोटवाणी, ॾूर बि ओॾा सुपिरी महरुनिसा लाड़क, हैदराबाद खां हुंज़ा ताईं, ठीकु आहे, हैदराबाद खां हुंज़ा ताईं मोर सागर, सिंधड़ी थी सॾे गिरधारी लाल, ऐं नओं इब्ने बतूता मोहम्मद ख़ान सियाल, सिक जो सफ़र अब्दुल करीम लिगारी, इंग्लैंड जा 2.5 साल लाल जूणे जो, सघारो हिमालया ऐं हीणा माण्हू, फ़े मीम लाशारी, रंग रंग मलेशिया अलह वरायो उदासी, नाइजीरिया में 16 साल अहमद अली कुरैशी, अमरीका ऐं यूरोप जो सफ़र मीर अली शेर कानियर। ठीकु आहे, त हीअ हुया सिंधी अदब जा कुझु मशहूरु सफ़रनामा जेके तव्हां सां शेयर कयासीं। तव्हांखे क्लास कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा, ऐं इन खे बि हिकु नज़र चङी तरह ज़हन नशीन कंदा। इन लाइ जो जेके हर टेस्ट में जीअं कुझु कॾहिं कोई तहक़ीक़ करे किताब जो सुवाल थो अचे, कॾहिं सफ़रनामा जो, कॾहिं कहाणियुनि जो, कॾहिं नावलनि जो, कॾहिं अफ़साननि जो, त कोशिशि कजो त दिलि सां हिकु नज़र इन खे थोरो पढ़ो, त थी सघे थो त नेक्स्ट ईंदड़ टेस्ट में इन्हनि मां को सफ़रनामो हुजे। इन हवाले सां कोई बि सुवाल हुजे त कमेंट्स में ज़रूरु पुछंदा।